मुझे खेतन मथा खंड बेटन मथा हिट बेतन मथा सुख सेजन मथा ॾींहुं ॾिठे जो ॾिसो कहिड़ो बरताव आहे धाड़ो आहे अॼोको कोई प्रोग्राम आहे 6 जून जो तसलसुल आहे जेको 6 जून 2021 में बैरिया टाउन के खिलाफ़ सॼी सिंध पंहिंजो रद्द अमल ॾिनो एहतजाज रिकॉर्ड करायो त सिंध जी ज़मीन ते जेका धारी बिलार आहे उन ख़िलाफ़ हिकिड़ो तसलसुल जी कड़ी आहे जंहिंमें दुनिया ॾिठो त 2021 6 जून ते जॾहिं सिंध जे मिड़नी क़ौम परस्तनि धुरियुनि गॾियल तौर ते हिकिड़ो वॾो एहतजाज रिकॉर्ड करायो त उन में मलिक रियाज़ ऐं सिंध हुकूमत जे शहादतनि जो गॾियल तौर ते तइ कयो गेट साड़े सभिनी मथां एफआईआरूं कढी वियूं देर उन में कुझु गुज़ाराज़ बि आहिनि पर जेको केस अॼु बि डिस्कम जी क़यादत भोॻे थी पई ऐं अॼु बि सिंध जा माण्हू हिन बैरिया टाउन खे मुकमल तौर ते रद्द करे या डिमांड था कनि त जेका कराची जूं ज़मीनूं जेको गैर सिंधी वलार कंदो थो वञे ऐं गैर क़ानूनी तौर ते या वलार ख़तमु थिए सुप्रीम कोर्ट खे बि इन ख़िलाफ़ु नोटिस वठणु खपे ऐं मुल्की इदारनि खे बि इन ख़िलाफ़ु नोटिस वठणु खपे त जेको कराची सिंध जो हिकिड़ो गादीअ जो शहरु आहे हीअ शहरु सिंध जो शहरु आहे जिते तक़रीबन 40 लख गैर मुल्की अफ़गानी रहनि था ऐं ॿियूं एतिरियूं बंगाली बर्मी अज़बुक केतिरियूं ई क़ौमूं जेके हिन कराची शहर में रहनि थियूं जेको कराची शहर जो अमुन तबाह कयूं वेठा आहिनि दहशतगर्दी कार्रवाइनि में उहे मुलविस आहिनि ऐं कराचीअ जी क़ीमती ज़मीनुनि ते वलार उन्हनि जी आहे उन्हनि ख़िलाफ़ु मुल्की इदारनि खे हरकत में अचणु खपे इन्हनि ख़िलाफ़ु एक्शन वठणु खपे ऐं जेको आहे त हीअ ख़ासि तौर ते डिस्ट्रिक्ट वेस्ट जेका आहे उहो सॼो बेल्ट जेको आहे नादरन बाईपास जो उहो अफ़गानी कब्ज़े कंदो थो वञे ऐं उते ॾोहनि में इज़ाफ़ो थो थिए इन ख़िलाफ़ु हुकूमत खे इदारनि खे नोटिस वठणु खपे ऐं घटि में घटि सिंधियुनि जे हिन वॾे शहर में जेका सिंधियुनि जे रोज़गार ते बंदिश आहे उहा बंदिश हटाई वञे त जीअं सिंधी माण्हू उहा गैर महरूमी आहे उहा दूरि थी सघे।